وبه قال حدثنا يحيى بن سليمان قال حدثني ابن وهب قال اخبرني يونس عن ابن شهاب عن عبيد الله بن عبد الله عن ابن عباس قال لما اشتد بالنبي صلى الله عليه وسلم جوعه قال ائتوني بكتاب اكتب لكم كتابا لا تضلوا بعد فقال عمر ان النبي صلى الله عليه وسلم غلب. بسم الله الرحمن الرحیم. یہ تو واقعہ کرتاس ہے جنहिंखे चइबो आहे हदीस किरतास जी लुग़वी माना आहे पने जो टुकड़ो। इन हदीस खे हदीस किरतास हिन जे करे चयो वेंदो आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मर्ज़ुल वफ़ात में यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान खे छॾण खां 5 ॾींहं पहिरियां या 4 ॾींहं पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु बीमार आहे। पाण फरमायो त पनो खणी अचो ऐं पेन खणी अचो त मां तव्हांखे लिखी ॾियां, मुंहिंजी लिखत खां बाद में कॾहिं बि तव्हां गुमराह न थींदव। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया साहबा मौजूदु हुआ जंहिंमें हज़रत अली साईं वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा जॾहिं हुकुम फरमायो त पेन बि खणी अचो ऐं पनो बि खणी अचो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ॾिसी करे फरमायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ी कैफ़ियत में जो मुनासिब नथो लॻे जो हाणे इन तकलीफ़ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे असां पनो ॾेई करे लिखायूं। बसि असांजे लाइ किताब अलाह जो काफ़ी आहे, इन किताब ते अमल कंदासीं त कॾहिं बि गुमराह न थींदासीं। बसि ॻाल्हि एतिरी आहे। उन खां बाद में जॾहिं 1400 साल गुज़री चुका, घणो ज़मानो बाद में कुझु मज़हब वारा माण्हू जे शियान इहे एतिराज़ कनि था त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे पनो न ॾिनो, जेकॾहिं नबी साईं खे पनो ॾियनि हा त हज़रत अली साईं जी ख़िलाफ़त नबी साईं लिखी ॾे हा, हज़रत अली साईं जी ख़िलाफ़त नबी साईं लिखी ॾे हा। इहो हुनजो छा आहे एतिराज़। उनजो जवाबु उलमा किराम मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾिना आहिनि। पहिरियों त शियनि जेको एतिराज़ कयो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हिते हदीस बुख़ारी में बि आहे मुस्लिम में बि आहे, अहजर इस्तफ़हिमूहु, अहजर इस्तफ़हिमूहु, यानी शिया उनजी माना ईअं कढंदा आहिनि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे औ ऐं फ़ौ लफ़्ज़ नबी साईं चवनि पिया। छा चवनि पिया नबी साईं? औ ऐं फ़ौज, औल ऐं फ़ौल जा लफ़्ज़ चवनि पिया। छा औल ऐं फ़ौल? औल ऐं फ़ौल जी मतिलबु इहा आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ते अहिड़ी कैफ़ियत तारी थी वई जो चङी तरह ॻाल्हाए न सघनि पिया। कि आम तौर ते माण्हू बीमारी जी हालत में ॻाल्हाईंदो आहे। इहो शियनि माना कढी आहे। बाक़ी सुन्नी हज़रात इन जी माना ॿी कढंदा आहिनि। शियनि जो पहिरियों एतिराज़ ही त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिज़ियान थियो आहे। छा थियो आहे? हिज़ियान। ॿियो एतिराज़ ही अथनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे करे पनो ॾे हा त नबी साईं अहिड़ो फरमान लिखी छॾे हा जो क़यामत ताईं उम्मत गुमराह न थी हा, उम्मत गुमराह न थी हा। हज़रत उमर साईं पनो न ॾिनो, आम मुस्लमाननि जो नुक़सानु कई। टे नंबर ते एतिराज़, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो हस्बुना किताबुल्लाह, अल्लाह जो किताब असांजे लाइ काफ़ी आहे। माना हज़रत उमर साईं हदीस पाक खे हुज्जत ऐं दलील नथो सम्झे तॾहिं चई किताबुल्लाह काफ़ी आहे। उनजो पहिरियों जवाबु हीअ आहे पहिरें एतिराज़ जो त जेको तव्हां माना कढो था त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में हज़रत उमर साईं फरमायो अहजर इस्तफ़हिमूहु, इन जी इहा माना न आहे जेका तव्हां औल ऐं फ़ौल जी माना कढो था, बल्कि इन जी हीअ माना आहे हमज़ो इस्तिफ़ाम इनकारी जो आहे। जॾहिं हमज़ो इस्तिफ़ाम इनकारी जो माना वठंदासीं त पोइ इन जो मतिलबु ही थींदो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो छा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खां ग़लति ॻाल्हि थी सघे थी? छा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ग़लति ॻाल्हि थी सघे थी जो इस्तफ़हिमूहु तव्हां तवजह नथा ॾियो, सम्झो नथा। माना जीअं आम तौर ते बीमारी जी हालत में माण्हू ग़लति ॻाल्हि करे वेंदो आहे, नबी साईं को अहिड़ी ग़लति ॻाल्हि कॾहिं बि, हमज़ो इस्तिफ़ाम इनकारी माना कॾहिं बि अहिड़ी ग़लति ॻाल्हि, पाण हज़रत उमर साईं सुवाल कयो आहे त अहजर, छा अहिड़ी ग़लति ॻाल्हि नबी साईं को थी सघे थी जो इस्तफ़हिमू तव्हां होॾे सम्झे ई नथा रखो, तवजह ई नथा ॾियो।
मौला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त हज़रत उमर साईं फरमाए थो त जेका बीमारीअ में कोई माण्हू अजायो सजायो ॻाल्हाईंदो आहे त छा नबी ईअं कलाम करे सघे थो जो तव्हां सम्झण जी कोशिशि ई नथा कयो, सम्झण जी कोशिशि त कयो न, नबी साईं सम्झण जी कोशिशि कयो। हाणे हिते हजर जी माना आहे छॾणु, हमज़ो इस्तिफ़ाम इनकारी जी माना थी त हुननि जेको औल ऐं फुल जी माना कढी आहे, औल ऐं फुल जी माना हज़रत उमर साईं जी मुराद ई न आहे। मुराद ई आहे त जीअं आम तौर ते बीमारीअ में माण्हू ग़लति सलत ॻाल्हाए वेंदो आहे, नबी ईअं नथो थी सघे छो त नबी मासूम आहे, सम्झो हिकु। ॿिए नंबर ते हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको शीअनि एतिराज़ कयो आहे त नबी साईं खे हज़रत उमर साईं ख़त छो न ॾिनो, कापी छो न ॾिनई त लिखी ॾियां त उम्मत क़यामत ताईं गुमराह न थी आहे, इहो शीअनि जो एतिराज़ आहे। उन जो जवाबु अहल सुन्नत वल जमात ही था ॾियनि त आयत जो पहिरों नुज़ूल थी चुको हो हिन जो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना। हाणे इन आयत जो पहिरियां नुज़ूल थी चुको हो, हाणे दीन कामिल ऐं मुकमिल आहे। जेकॾहिं दीन रहियल हुजे हा त हीअ आयत नाज़ुल जो काई दीन जो जुज़ रहियल आहे जंहिंजे करे उम्मत गुमराह थिए थी, हाणे उहो नबी साईं लिखी ॾियनि था, बल्कि दीन पहिरियां ई मुकमिल थी चुको हो। हज़रत उमर साईं फरमायो त दीन मुकमिल थी चुको आहे, इहो ई क़ुरान आहे, हाणे इन जे माण्हू कढ लॻंदा त गुमराह न थींदा। त तंहिंजे करे हज़रत उमर साईं फरमायो त अहिड़ी हालत में जो नबी साईं खे तकलीफ़ आहे, बीमार न, उन हालत में वेही करे असां पनो ॾियूंसि त साईं हाणे लिखी ॾियो, छो त क़ुरान त आहे न, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना, इहा आयत मुकमिल थी चुकी आहे। ॿिए नंबर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पनो घुरियो, इहो वफ़ात खां 4 ॾींहं पहिरियां, जेकॾहिं अहिड़ी ज़रूरी शइ हुजे हा त 4 ॾींहं बाद में बि त ज़िंदा रहिया न, जे ज़रूरी ॻाल्हि हुजे हा त नबी साईं उन वक़्त में न, उन खां बाद में घुराए करे लिखी ॾियनि, माना नबी साईं उनखे ज़रूरी न सम्झो तॾहिं बाद में 4 ॾींहंनि ताईं बि काई शइ लिखियऊं न, जेकॾहिं ज़रूरी हुजनि हा त लिखनि। हाणे ज़रूरी न सम्झूं, जेकॾहिं शिया चवनि था त भाउ उहा ज़रूरी हुई पर हज़रत उमर ख़त न ॾिनो त पोइ नऊज़ बिल्लाह ॼण त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि हीणो ऐं कमज़ोर सम्झो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहे, कंहिं उम्मत जे करे हक़ बयानु न करे त इहा नबीअ जी गुस्ताखी आहे या नबी जी अज़मत बयानु करणु त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ बिल्लाह हुननि जे चवण मुताबिक़ हज़रत उमर जे करे हक़ बयानु करणु छॾे ॾिनो। हल 3 नंबर ते उते हज़रत अली साईं बि मौजूदु हो, जेकॾहिं अहिड़ी ज़रूरी ॻाल्हि हुजे हा त हज़रत अली साईं एतिराज़ करे हा, हज़रत उमर जेकॾहिं ख़त न ॾिए पोइ पनो न ॾिए पोइ त हज़रत अली साईं खणी करे पनो ॾिए हा। पाण चवंदा आहियूं सभिनी वटि मशहूरु आहे त हैदर करार रज़ी अल्लाह ताला तमामु वॾो बहादुर हो, पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खां डिॼी करे हज़रत अली साईं बि पनो न ॾिनो, माना हज़रत अली साईं बि सम्झो त इहा ॻाल्हि एतिरी का ज़रूरी अहमियत वारी न आहे, तॾहिं त हज़रत अली साईं ऐं नबी साईं बि ॿीहर 4 ॾींहं जेके ज़िंदा रहिया उन में कॾहिं बि पनो वरी ॿीहर न घुरायूं, त इहो इन ॻाल्हि जो दलील आहे वाह इहा का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि न हुई जंहिं ते एॾी वॾी वावेला कई थी वञे दुनिया में, छो त जेकॾहिं चवंदासीं का ख़ासि ॻाल्हि हुई ऐं नबी न ॿुधाई त पोइ ॼण त थींदो त नबी हक़ ऐं इल्मु लिकाए विया, इहो नबीअ जी गुस्ताखी आहे, इहो चइबो आहे नबी। उन खां बाद में शिया चवनि था भाउ हज़रत अली साईं जी ख़िलाफ़त नबी साईं लिखी ॾिबो, जेकॾहिं हे हिननि जो त ख़्यालु आहे न त कंहिंजी ख़िलाफ़त लिखी ॾिबो, पर पने ते जेकॾहिं हज़रत अबू बकर जी ख़िलाफ़त लिखी ॾे हा त पोइ शिया त डबल काफ़र थी वञनि हा। हज़रत उमर साईं नबी साईं खे पनो न ॾेई के शियनि ते बि एहसान कई त डबल काफ़र न थियनि, जेकॾहिं पनो ॾे हा ऐं नबी साईं लिखी ॾियनि हा त हज़रत अबू बकर मूंखां बाद में ख़लीफ़ो थींदो ऐं शिया पोइ ख़िलाफ़त खे न मञनि हा त डबल काफ़र थी वञे न। हज़रत उमर साईं जो उन्हनि जे छा मथां एहसान आहे, हज़रत उमर साईं जो उन्हनि जे मथां चइबो आहे एहसान। उन खां बाद में तमामु वॾा साहबी
सभु मौजूदु हुआ। जेकॾहिं एॾी वॾी का ॻाल्हि हुजे हा त तमामु साहबा हज़रत उमर साईं खे चुप कराइनि हा ऐं वरी हज़रत उमर खे चवनि हा तूं पनो नथो ॾिएसि त असां, ऐं नबी बि पनो ॿिए कंहिंखो घुराए वठे हा, हज़रत उमर न कई। पर जेकॾहिं चवंदो हुआ हज़रत उमर साईं जी गुस्ताखी आहे, नबीअ जो हुकुम छो न मञई, नबीअ जो हुकुम छो न मञी, इहो हज़रत उमर जी छा आहे, नबी साईं जी गुस्ताखी कई, हुकुम छो न मञई। अब जेकॾहिं इन लफ़्ज़ ते जेकॾहिं गुस्ताखी थिए थी त पोइ सुलह हुदैबिया जे वक़्त में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखत करे पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मोहम्मद रसूलुल्लाह ड्रा आहे, त हज़रत अली साईं जवाबु छा ॾिनो, बुखारी में रिवायत आहे त हज़रत अली साईं फरमाएसे मां मोहम्मद रसूलुल्लाह न ड्राईंदुमि। जे हज़रत उमर जे लाइ गुस्ताखी त पोइ नऊज़ बिल्लाह हज़रत अली साईं जे लाइ बि गुस्ताखी। कॾहिं अल अमर फ़ौक़ल अदब हूंदो आहे, कॾहिं अल अदब फ़ौक़ल अमर, कॾहिं हुकुम मथे हूंदो आहे अदब खां, कॾहिं वरी अदब मथे हूंदो आहे। हज़रत अली साईं हुते लिहाज़ छाजो रखियो, अदब जो, त हज़रत उमर साईं बि लिहाज़ छाजो रखियो, अदब जो। आम तौर ते मुहावरे में ॾिसूं त कंहिंजो पीउ या कंहिंजो महबूब हिन जहान खे छॾे तव्हां वेठो लिखत करायोसि त हीअ शइ बि लिखी ॾे, हीअ शइ बि लिखी ॾे, हीअ शइ बि, त उनखे छा सम्झंदा, दादा पुट पंहिंजे पीउ खे मरण बि न ॾिनऊं, छा कयूंसि, आख़िरी वक़्त में बि सही वरितऊंसि, इहा त बेअदबी आहे। हज़रत उमर साईं बि छाजो लिहाज़ रखियो, अदब जो, त नबीअ खे तकलीफ़ आहे। हाणे असां वेठा जॾहिं त क़ुर नाज़िल थी चुको आहे त हाणे दीन कामिल ऐं मुकमिल आहे, ऐं नबी साईं पाण बि फरमायो त तव्हां में मां ॿ शयूं छॾे वियो आहियां, उन्हनि ते अमल कंदव त कॾहिं बि गुमराह, उहो कहिड़ो आहे, अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महीदीन, मुंहिंजी सुन्नत खे लाज़िम पकड़ियो, खुलफाए राशिदीन सुन्नत खे लाज़िम पकड़ियो, क़ुर खे लाज़िम पकड़ियो, हाणे कॾहिं बि गुमराह। साहबा खे इन शइ जो इल्मु हो त इन्हनि शयुनि खे चिंबड़ंदासीं, नबी साईं जी सुन्नत खे ऐं क़ुर खे चिंबड़ंदासीं त गुमराह, ऐं क़ुर जी बि आयत मुकमिल थी चुकी हुई त हाणे हरूभरू हदीस किरतास खे वठी करे हज़रत उमर ते एतिराज़ करण बि जाइज़ न आहे। सम्झो बा, हल पढ़ो हाणे। وبه قال حدثنا يحيى بن سليمان قال حدثني ابن وهب قال اخبرني يونس عن ابن شهاب عن عبيد الله بن عبد الله عن ابن عباس قال لما اشتد بالنبي صلى الله عليه وسلم وجعه قال ائتوني بكتاب، जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ वधी वई, قال ائتوني بكتاب نكتب لكم كتابا لا تضلوا بعده، قال عمر ان النبي صلى الله عليه وسلم غلب عليه الوجع। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर साईं फरमायो त अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गलबहुल वजउ, नबी साईं खे तकलीफ़ ज़्यादा हुई, तकलीफ़ ज़्यादा हुई। हाणे हिते उज़ुर बि लिखियलु आहे त हज़रत उमर साईं पनो छो न ॾिनो, त उज़ुर इहो ॿुधायूं त नबी साईं खे तकलीफ़ हुई, ऐं तकलीफ़ जे वक़्त में मां पनो ॾियां वेठा लिखत करायूं, इहो अदब जे ख़िलाफ़ आहे। हल असां वटि अलाह जो किताब आहे, जॾहिं पाण नबी साईं ॿुधायो आहे, क़ुर चयो आहे यौम अकमलतु लकुम दीनकुम फख्तलफू, पोइ हाणे हिते जमायतूं ॿ थी पियूं, हिकिड़नि चयो त भाउ ॾियो पनो, ॿियनि चयो त पनो न ॾियो। वाक़ई उमर साईं सही थो चवे, ऐं अक्सर साहबा जी राय बि हज़रत उमर साईं जी तरफ़ हुई त पनो न ॾियो, नबी साईं खे वाक़ई तकलीफ़ आहे, लॻातो आवाज़ वधी वियो। नबी साईं फरमायो त हाणे उथी वञो मूंखां, मां वटि तनाज़ो झगड़ो करणु मुनासिब न आहे, हाणे हेतिरी ॻाल्हि, मूंखां उथी वञो ऐं मूं वटि झगड़ो करणु मुनासिब न आहे। जेकॾहिं अहिड़ी ज़रूरी ॻाल्हि हुजे त नबी हुकुम करे हा तूं खणी ॾे, अहिड़ी ज़रूरी ॻाल्हि न हुई तॾहिं त नबी साईं उथारे छॾियो न, जवाबु ज़रूरत न आहे, हल ठीकु आहे, हली परे वञो, झगड़ो न कयो मूं वटि, माना मूंखे तकलीफ़ आहे ऐं तव्हां में वरी छा शुरू थी वियो आहे, इख़्तिलाफ़, उथी वञो। हाणे इहा जेका रिवायत आहे सिर्फ़ु इब्न अब्बास खां आहे, ॿिए कंहिं साहबी खां इहा रिवायत न आहे, सिर्फ़ु केरु बयानु करे थो, इब्न अब्बास। इन रज़ियत, बेशक मुसीबत, वॾे में वॾी मुसीबत उहा हुई जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन किताब घुरनि पिया, पनो घुरनि पिया ऐं पनो न ॾिनो हुयो, इहो हज़रत इब्न अब्बास जो पंहिंजो ख़्यालु आहे। हल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ही बाब क़ाइमु करे ॿुधायईं त वाइज़ ऐं इल्मु बिलैल, राति जो बि माण्हू जेकॾहिं वाइज़ करे त करे सघे थो, इल्मु राति जो पको करे त पको करे सघे थो। असुलु मक़सदु इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जो हीअ आहे
न मतां कोई तिरमिज़ी जी रिवायत ॾिसे ऐं उन जो ख़्यालु इहो वञे जो तिरमिज़ी जी रिवायत में ईंदो आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त राति जो माण्हू जल्दी सुम्हे, इशा नमाज़ पढ़ण खां बाद में जल्दी सुम्हे, ॻाल्हाए कचरी बचरी न करे। त इमाम बुखारी बाब क़ाइमु कयो त उहा कचरी मुराद आहे जेका फुज़ूल हुजे। पर जेकॾहिं दीनी कचरी आहे या इल्मी कचरी आहे त उहा इल्मी कचरी माण्हू करे सघे थो ऐं दीनी कचरी करे सघे थो।